आयो लाल चौ झूले लाल। बोलो बाबा गुरमुखदास साहिब की जय। चालीहे वारे साहिब की जय। चालीहे जी पौड़ी 28 ॾींहुं। बाझ करे बल राजा चढ़ियो, करोणे कीरत कन। सदा सुहागी अमर ऊंचा, दाता मंझ देवन। डहन दसन में शेवा तुंहिंजी, तोखे नवई नाथ निमन। 68 तीरथ आज्ञाकारी, पाणीअ मंझ पलटन। अंकर जी तृष्णा मिट जावे, दूल्ह दे दर्शन। अंकर जी तृष्णा मिट जावे, दूल्ह दे दर्शन। अर्थ अंकरदास जिन अमरलाल जी उस्तति कनि था। दया पाले श्री वरुण अवतार, बलवान जोधो घोड़े ते सवारी करे प्रगटियो ऐं करुणे मनुष्य संदसि जन्म वठण महिल भजन ऐं साराह करण लगा। सभु कनि तुंहिंजी साराह कुदरत वारा। अहिड़ो अमरदेव लाल साईं सभिनी देवताउनि में बिरख आहे ऐं सदाई ऊचे आसन ते विराजमान आहे, जंहिंजी मञता ॾहनि ही दिशाउनि में हली रही आहे। ऐं उन लाल साईं जे अॻियां नवई नाथ मथो टेकिन था। जेके बि 68 तीर्थ आस्थान आहिनि, उहे अमरलाल जी आज्ञा मूजिब संदसि थान साहिब भी जल में ई आहे। तंहिं करे हे जलदेव स्वामी, दया धारे मूंखे पंहिंजो दर्शन ॾे त मुंहिंजी तृष्णा मिटाए।